ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे अॼोके ॾींहुं यानी 4 अप्रैल 1979 ते जनरल ज़ियाउल हक़ जी हुकूमत में फाही ॾिनी वई हुई। हू पाकिस्तान जो चोथों सदर ऐं 9 वज़ीर आज़म हो। हुन पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बुनियाद विधो। हू 1928 में सिंध जे शहर लाड़काणे में ॼाओ ऐं आला तालीम अमरीका ऐं बर्तानिया मां हासिल कई। भुट्टो पंहिंजी सियासी ज़िंदगी जी शुरूआत अयूब ख़ान जे काबीना सां कई, जिते हू परॾेही वज़ीर रहियो, पर बाद में इख़्तिलाफ़नि सबबि अलॻि थी वियो। 1967 में हुन पाकिस्तान पीपल्स पार्टी यानी PPP जो बुनियाद विधो, जंहिंजो नारो अटो लटो ऐं अझो हो, ऐं उहा पार्टी आम माण्हुनि में तमामु घणी मक़बूल थी। भुट्टो जी जदोजहद जो मर्कज़ अवामी हक़, जमहूरियत ऐं ख़ुदमुख़्तियारी हुआ। 1971 में ओभर पाकिस्तान जे अलॻि थियण खां पोइ हू पाकिस्तान जो सदर ऐं पोइ वज़ीर आज़म बणियो। हुन 1973 जो आइन मुतारिफ़ करायो, जेको अॼु बि मुल्क जो बुनियादी क़ानून आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो हिकु कारनामो सिंधी ॿोलीअ खे सिंध जी क़ौमी ॿोली करार ॾियण बि आहे, जंहिं ते सूबे में फ़साद बि थिया। जंहिंखां पोइ हुन सिंध जो दौरो कयो ऐं हैदराबाद ऐं टंडो आदम में जलसनि खे ख़िताब कयो। जिन माण्हुनि चयो त इहा उर्दूअ सां नाइंसाफ़ी आहे, उर्दूअ उर्दूअ जो नुक़सानु आहे इन्हीअ में, उर्दूअ किन अख़बारनि ते ईअं बि लिखियो त उर्दू जी जनाज़े जी निमाज़ हाणे असां पढ़ूं, उर्दूअ खे ख़तमु कयो वियो आहे। हाणे तव्हां ॾिठो त बिल में इहा का ॻाल्हि न आहे, असुलु का ॻाल्हि न आहे, ऐं पर उन ॻाल्हि खे छॾियो, इहो सुवाल थी चुको आहे, ख़तमु थी ॻाल्हि। ॾिठोसीं सभिनी ॾिठो त बिल में उर्दूअ जो को नुक़सानु आहे। पर हाणे ॿी ॻाल्हि खे वठो, जेतिरी ख़िदमत इन हुकूमत उर्दूअ जी कई आहे, ॿी कंहिं हुकूमत दावा सां थो चवां, ॿी कंहिं हुकूमत न कई आहे। कीअं भला? हाणे उन ॻाल्हि खे बि वठो, कीअं? इहा पहिरीं हुकूमत आहे त इन हुकूमत जे वक़्त में उर्दू ज़बान दस्तूर में तस्लीम कई वई आहे क़ौमी ज़बान। ऐं कहिड़े दस्तूर में? हिकिड़े अवामी जमहूरी दस्तूर में। ऐं असांजे फ़ैसिले जे वक़्तु, असांजे फ़ैसिले जो नतीजो इहो आहे, ऐं त उन असेंबलीअ बि, उन हुकूमत बि इहो फ़ैसिलो कयो त सरहद में उर्दू थींदी ऑफिशियल ज़बान। इहो बि असांजे वक़्त में, त उर्दू बलूचिस्तान जी ऑफिशियल ज़बान थिए, उर्दू सरहद जी ऑफिशियल ज़बान थिए, ऐं उर्दू क़ौमी ज़बान थिए। हिकिड़ी क़ौमी असेंबली जो फ़ैसिलो। अचो पंजाब में, पंजाब जी हुकूमत आख़िर न ॿिनि जमायतुनि जी हुकूमत न आहे, उहा पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। पीपल्स पार्टी जी हुकूमत भला कहिड़ो फ़ैसिलो कयो पंजाब में? पीपल्स पार्टी जी हुकूमत पंजाब में फ़ैसिलो इहो कयो आहे त उर्दू ज़बान थींदी पंजाब जी असेंबली। त हाणे पीपल्स पार्टी सिंध में साॻी पार्टी आहे, पीपल्स पार्टी पंजाब में साॻी पार्टी आहे, साॻा ई असांजा मेंबर आहिनि, साॻे असांजे जमात आहिनि। त भला हुते असां उर्दू जी इज़त था कयूं ऐं हिते असां उर्दू जी नफ़रत था कयूं। हुते असांजो तसवर क़ौमी आहे ऐं हिते सूबाई आहे। कीअं थो थी सघे त साॻी जमायत हिकिड़े सूबे में असां मुहिब वतन आहियूं ऐं ॿिए सूबे में असां मुल्क जा दुश्मन आहियूं? मुल्क आज़ादु आहे, पर इहो न हिकिड़ो कानून ॿियनि सूबनि में, ॿियो कानून ऐं हिन सूबे में न त ॿियनि में। असांखे पाकिस्तानी सदर घुर्जे, सिंधी सदर न घुर्जे। त छा भला सिंध पाकिस्तान में न आहे? सिंध पाकिस्तान में न आहे त तव्हां ऐं सिंधी सदर काथों थियो? कहिड़े चोर दरवाज़े खां अचे सदर थियो? कहिड़ी फ़ौजी ताक़त सां अचे? सभिनी जे वोटनि सां सदर थियो, सभिनी जे वोटनि सां सदर थियो। न छड़ो सिंध जे वोटनि सां सदर थियो, मुहाजिर सिंधियुनि जा वोट असांखे मिलिया, पंजाब जा वोट असांखे मिलिया, सभु असां छो जे मुल्क जी ख़िदमत कई आहे। छा असांजा ग़रीब माण्हू नथा ॾिसी सघनि? त जॾहिं हिकिड़े सूबे जे इंसाफ़ जो सुवाल आहे त उन वक़्तु अचानक ओचितो मां उन वक़्तु पाकिस्तानी न थियो। 15 सालनि जी उमिरि खां वठी पाकिस्तान लाइ जदोजहद कई, मारा खाधियूंसीं 15 सालनि जी उमिरि में बॉम्बे में। हाणे मां जॾहिं बॉम्बे हिंदुस्तान वियो हुयुमि त मूंखे उन्हनि जॾहिं ॿुधायो, ॾेखारियो त तूं बांद्रा में अहिड़ी तक़रीर कई, एल्फिंस्टन कॉलेज में तो वञी हड़ताल कयो जंहिंजी ॿियनि खे ज़रूरत न पई थिए। त इन करे हाणे मां तव्हांखे ॻाल्हियूं थो ॿुधायां, छो उन्हनि जी साबिती आहे।
छो मां अॻे न चवंदो हुउमि छो क़ाइद आज़म जे इंतकाल खां पोइ सभिनी चयो त असां पाकिस्तान ठाहियो, जंहिंजो को हथ बि न हूंदो पाकिस्तान। त इन करे मां चयो बाबा ख़ुदा लाइ तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर, न त माण्हू वरी चवनि त बाबा हिकिड़ो ॿियो आयो पाकिस्तान जे ठाहिण वारो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी शुरूआती ॾींहं में सांगड़ में बुट ते हमिलो बि थियो हो, पर जॾहिं हू इक़्तदार में आयो त हुते जो ॿीहर दौरो कयो ऐं चयो ही त नो गो एरिया हो। पर तव्हांखे ख़बर हूंदी त जॾहिं मां तव्हांजे ज़िले जो दौरो पियो कयां त एतिरो फड़कनि पिया त चवनि पिया त छो थो अचे, सांगड़ ज़िले में छो थो अचे, छा अचे तकरीर कंदो, असां हिनखे तकरीर करणु न ॾींदासीं कंहिं बि सूरत में, छा थी वञे हा। असां कंहिंखे रोकियूं था त तकरीर कनि। ऐं पोइ असां जॾहिं आयासीं सांगड़ ज़िले में आयासीं त छा असां इन ई पैगाम सां आयासीं त शहदादपुर में मां तकरीर कई, शहदादपुर में तकरीर कई, टंडे आज़म में तकरीर कईसीं, ऐं पर सांगड़ शहर में वियासीं त उहो त वॾनि माण्हुनि जो मोर्चो हो, सांगड़ त वॾनि माण्हुनि जो किलो हो। उहे कीअं पिया बर्दाश्त करे सघनि त हिकिड़ो माण्हू जेको आयो आहे, जेको ग़रीबनि जूं ॻाल्हियूं थो करे, जेको ग़रीबनि जे पारां आयो आहे, त असां कीअं हुनखे बर्दाश्त कंदासीं त अचे सांगड़ में तकरीर करे। त पोइ हुननि हमला कया, हुननि गोलियुनि जा हमला कया, पर तॾहिं बि मां तव्हांखे चयो हुते सांगड़ में मोटर खां लही जॾहिं गोलियूं पियूं हलनि, मां चयो असांखे ईअं न टेजारे सघंदा, असां ईअं न टेजंदासीं, असां पंहिंजो पैगाम सांगड़ आणींदासीं, वरी वरी आणींदासीं, हमेशह लाइ आणींदासीं। त ख़ुदा जे फज़ल सां, अलाह ताला जे फज़ल सां कामयाबी हासिल कईसीं। इहा त हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो। ॿी ॻाल्हि कहिड़ी त जेके इहे दुश्मन आहे, जेके अवाम जा दुश्मन आहे, जेके ग़रीबनि जा दुश्मन आहे, चवनि पिया त हे त पैगाम इन्हनि आंदो आहे, हे पैगाम इस्लाम जे ख़िलाफ़ आहे। असां चयोसीं इस्लाम जे ख़िलाफ़ कीअं पैगाम, असां सभु मुस्लमान आहियूं। जॾहिं असां ग़रीबनि जूं ॻाल्हियूं था कयूं, जॾहिं असां चऊं था त ग़रीबनि खे घर मिले, ग़रीबनि जे ॿारनि जी तालीम मिले, ग़रीबनि खे पंहिंजूं ज़मीना मिलनि, त उहा ॻाल्हि इस्लाम जे ख़िलाफ़ थी थिए। इस्लाम जे ख़िलाफ़ कंहिं बि सूरत में न आहे। ज़ुल्फ़कार अली भुट्टो खुलियूं कचेरी कंदो हो, माण्हुनि जूं शिकायतूं पाण ॿुधंदो हो ऐं माण्हू बि खुली करे पंहिंजूं मुश्किलातूं बयानु कंदा हुआ। नौशेर फ़िरोज़ ऐं जेकमाबाद जे उन्हनि तक़रीरुनि में तव्हां इहो ॿुधी सघो था। ॿुधनी मां तव्हांखे ॿुधायां, चोरनि जी शिकायत आहे। मां तव्हांजे वज़ीर आला खे चयो आहे, जॾहिं कसम बि न खयो ऐं हल्फ बि न खयो ऐं वञे पियो रावलपिंडी खां कराची पियो वञे, मां चयोमांसि बाबा हाणे ॻाल्हि ॿुध त चोरनि जूं शिकायतां वधी वयूं आहिनि, कीअं बि करे इहा जेका चोरी जी आहे मुसीबत ऐं माण्हुनि लाइ वॾी तकलीफ़, इहा महिरबानी करे तूं ख़तमु कर, ऐं इहा जे ख़तमु नथी थी सघे घणे हद ताईं ख़तमु थी सघे। इन करे ख़ासि मां वेठो आहे, हिदायत कई थीमांसि ऐं मां चवांसि थो, तव्हांजे रूबरू चवांसि थो, तव्हां सभु वेठा आहियो, त जेतिरो बि सख़्तु क़दम खणणो थी तव्हां खणो, ख़ुशीअ सां खणो, पर कंहिं बि चोर खे न छॾो। न न न बाबा, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कयो, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कयो। असां तव्हांजा ख़ादिम आहियूं, असां तव्हांजा ख़ादिम आहियूं, असां तव्हांजी ख़िदमत कंदासीं ऐं इहा नौकिरी जेका असां कयूं था उन नौकिरी में छड़ो हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि आहे, हिकिड़ी चङी ॻाल्हि आहे इन नौकिरीअ में त अलाह ताला मौक़ो थो ॾिए त ख़ुदा जे ख़ल्क़ जी ख़िदमत थिए। इहा चोरी जी जेका मुसीबत, चोरी ज़ुल्म कंहिंखे बि मां चयो थोमांसि, केर बि हुजे, जेको माण्हू ज़ुल्म थो करे, जेको माण्हू चोरियूं थो कराए, केर बि हुजे, उन पाथारीदार खे, उन चोर खे सज़ा ॾियो, वधि में वधि सज़ा ॾियो, न छॾियो। कहिड़ी पार्टीअ जो बि हुजे, असांजी पार्टीअ जो हुजे, कहिड़ी ॿिए पार्टीअ जो हुजे, वॾो ज़मींदार हुजे, वॾो माण्हू हुजे, केर बि हुजे, मेंबर हुजे, मुंहिंजो रिश्तेदार हुजे, ज़ात वारो हुजे, कुझु बि थिए, को लिहाज़ न कयो इन ॻाल्हि। पर इन में अदा तव्हांखे बि मदद करणी पवंदी, तव्हांखे बि असांजी मदद करणी पवंदी। ईअं न आहे त बसि छड़ा बाबा असां हक़ीक़त कंदासीं, असां ॾिसंदासीं, जांच कंदासीं, जांच थींदी, पूरी जांच थींदी
जे चर्सी ना है तो हुन ते असां कदम खणंदासीं, जे चर्सी आहे त पोइ तो ते कदम खणंदासीं। बस चङो। ॿिनि मिंटनि में मां तकरीर ख़तम कयां त पोइ तूं अचे ॻाल्हाए मां सां। मां 2 मिंट थो वठां, वधीक तव्हांजो वक़्तु न ज़ियान कंदुमि। त चोरी जी इहा ॻाल्हि, हाणे इन्हीअ में अव्हांजी मदद जी ज़रूरत पवंदी। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जेका शिकायत कंदव महिरबानी करे उहा शिकायत सची शिकायत हुअणु घुरिजे। सची शिकायत कयो, वधारो न कयो ऐं कूड़ियूं ॻाल्हियूं न ॿुधायो, छो जो इन्हीअ में पोइ इन्हीअ में वे 2 मिंट वे 2 मिंट छड़ो वे 2 मिंट छड़ो वे तूं अॻिते अचे वे 2 मिंट तुंहिंजो कमु कयूं था। इन करे तव्हां जेका पुकार आहे, जेका शिकायत आहे, उहा महिरबानी करे जेका हक़ीक़त आहे, सची शिकायत आहे, उहा वॾी ख़ुशी सां कयो। पोइ ॻाल्हाइण त ॾियो बाबा, मां तव्हांजूं दरख़्वास्तां सभु थो वठां, तव्हां सभिनी जूं ॻाल्हियूं ॿुधंदुमि। मां न वेंदुमि हितां जेसि ताईं तव्हां सभिनी जूं दरख़्वास्तां वरितियूं अथव। ईअं न सम्झो त तकरीर करे असां बसि निकिरी वेंदासीं हितां ऐं हवाई जहाज़ में वेही फौरन नवाबशाह वेंदासीं। हिते मां वेहां थो, तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधंदुमि। तव्हां छड़ो फ़िलहाल मूंखे थोरी तकरीर करण ॾियो। तव्हां मुंहिंजी थोरी ॻाल्हि ॿुधो त पोइ मां छड़ो तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधंदुमि। तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधण आयो आहियां, तव्हांखे मां शुरू खां चयो। चङो बाबा, चङो चङो भला तव्हां ॿुधायो पंहिंजूं ॻाल्हियूं। तव्हां ॿुधायो, शुरू कयो कि तव्हां एतिरो 2 मिंटनि जो सब्र न आहे, 2 मिंटनि जो सब्र न आहे। थोरो सब्र कयो, उन में तव्हांजो फ़ाइदो आहे। ईअं न करेसि, ईअं न करेसि, ईअं न करेसि, ईअं न कयो, ईअं न कयो। जोश में आहे, पंहिंजी का ॻाल्हि हूंदसि, तकिड़ो आहे। दरख़्वास्तां घणियूं आहिनि, पर मां तव्हांखे यकीन थो ॾियारायां त दरख़्वास्तां जेके बि आवाजूं आहिनि उहे मां वठंदुमि। मां वटि दरख़्वास्तां पहुचंदियूं, मां वटि दरख़्वास्तां ईंदियूं ऐं न छड़ो मां वटि दरख़्वास्तां ईंदियूं। मां तव्हांखे यकीन थो ॾियारायां त जेके वाजिबी दरख़्वास्तां आहिनि, जेके जाइज़ दरख़्वास्तां आहिनि, जंहिंमें तव्हांजी पुकार सही आहे, जंहिंमें इंसाफ़ जो तक़ाज़ो आहे ऐं इंसाफ़ जी घुर आहे, मां तव्हांखे चवां थो उन ते अमल थींदो, अमल पियो थींदो। इन करे मां आयो आहियां। मां पाण चौकसी करण आयो आहियां, मां पाण चौकसी पड़ताल करण आयो आहियां। जे तपेदार पड़ताल कंदो आहे ज़मीननि जी त कीअं पोख कीअं थी आहे, केतिरी थी आहे, काथे थी आहे, इन बि मां अवाम जी पड़ताल करण आयो आहियां त कहिड़ा कम आहिनि, कहिड़ा सूर आहिनि, कहिड़ा ॾुख आहिनि, कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। इन करे मां पंहिंजो फर्ज़ अदा करण आयो आहियां। मां ग़रीबनि जूं ॻाल्हियूं ॿुधण आयो आहियां। मां तकरीर करण न आयो आहियां। पाकिस्तान ऐं भारत में जंग खां पोइ शिमला मुआहिदो थियो। हुन जंग सां सिंध में थर ऐं उमरकोट बि मुतासिर थिया हुआ। ज़ुल्फ़कार अली भुट्टो उमरकोट में जलसो कयो ऐं माण्हुनि खे एतमाद में वरितो। 71 जी जंग जेका थी, उन जंग में मां तव्हांखे छा ॿुधायां त छा जेके हिंदुस्तान जूं फ़ौजियूं हुयूं केसि ताईं हिन शहर जे ज़रे घटि हिन शहर ताईं पहुतियूं हुयूं। 4 माइल हितां परे हुया, 4-5 माइल हितां परे हुया। छा छड़ो जेको सॼो तालको छा छॾिजो हुननि जे कब्ज़े में हो। ऐं छा छड़ो हिकिड़ो तालको आहे, पर सॼे सिंध में को ज़िलो एतिरो वॾो न आहे जेतिरो छाछड़ो तालको आहे। इन सॼे छाछड़े तालके जो कब्ज़ो हो हिंदुस्तान जे हथनि में, सॼे छाछड़े तालके जो कब्ज़ो हो। ऐं इन खां सवाइ नंगर पाकर, सॼे नंगर पाकर जो कब्ज़ो हो।
हाणे उहो इहे ॻाल्हियूं आहिनि दुनिया जूं ॻाल्हियूं त छड़ा 2 साल गुज़रिया आहिनि उन वाक़े खे अफ़सोसनाक हैरतनाक हादसो जेको थियो जेको असांजे मुल्क जे ख़िलाफ़ ज़ुल्म थियो जेका पाकिस्तान जी बका ऐं सालमियत जे ख़िलाफ़ जेका साज़िश थी उनखे छड़ा 2 साल गुज़रिया आहिनि उन्हनि 2 सालनि में छा न छड़ो छाछड़ो न छड़ो नंगर पाकर न छड़ो थरपारकर खां 4 माइल परे पर हुते असांजे पंजाब में बि सियालकोट डिस्ट्रिक्ट जो शकरगढ़ जो इलाइक़ो बि हिंदुस्तान जे कब्ज़े में हो पंजाब में शकरगढ़ जो इलाइक़ो सिंध में इहे 2 तालुका ऐं ज़रे घटि अधु 3 हिसो उमरकोट जो हुननि जे हथनि में उमरकोट जो हिसो हुननि जे हथ में 4 माइल उमरकोट खां परे त इहो पर न छड़ो इहा ॻाल्हि ई उमरकोट खां ऐं छाछड़ो थरपार नंगर पाकर ऐं शकरगढ़ पर मशरक़ी पाकिस्तान अलहदा थियो हो सॼे मशरक़ी पाकिस्तान ते कब्ज़ो ऐं इहे जेका तव्हांजी असांजी मुल्क जी ज़मीन हो हिसो जुदा थियो इन साज़िश जेका बैन अल-अक़वामी साज़िश हुई उन सां उहो हिसो जुदा थियो उहो हिसो त जुदा थियो पर हिन इलाइक़े हिन हिसे में उन्हनि त चयो त असां आज़ादु आहियूं असां आज़ादु था रहणु घुरूं कहिड़ी आज़ादी अथनि कहिड़े क़िस्म जी आज़ादी अथनि हाणे छड़ा 2 साल गुज़रिया आहिनि 2 सालनि में ॾिसी था सघनि त कहिड़े क़िस्म जी आज़ादी अथनि कीअं पंहिंजी आज़ादी हलाइनि था केतिरो ख़ुशि आहिनि हाणे ऐं केतिरो ख़ुशि आहे अॻु में हाणे चङी तरह पाण महसूसु कनि इन ॻाल्हि खे पाण ॾिसनि त छा इहा हुननि खां चङी ॻाल्हि थी छा इहो चङो फ़ैसिलो हुन की न इहो ग़लति फ़ैसिलो हुन मां इन ते वधीक नथो चवणु घुरां पर उहो हिसो हिंदुस्तान जे कब्ज़े में आयो ऐं हुतां जे माण्हुनि चयो असां आज़ादु था थियणु घुरूं हे हिसो जेको असांजो हे मुल्क जेको असांजो हे भाङो जेको असांजो इन में बि 5000 माइल रक़बो 5000 माइल कुझु मामूली ॻाल्हि न आहे उहो बि हिंदुस्ताननि जे हथ में 5000 माइल हाणे असांखे इहे 5000 माइल 6 महीननि जे अंदरि दिसंबर में जंग ख़तमु थी आहे जुलाई में सिमला जो मुआइदो थियो आहे ऐं दिसंबर ताईं यानी साल जे अंदरि बसि हाणे साल जे अंदरि जेका ॻाल्हि असांजा इलाइक़ा असांखे मिलिया असांजा तक असांखे मिलिया असांजी नेक ऐं मक़दस जेका सरज़मीन आहे असांखे वरी मिली त तव्हां सम्झो था त का इहा आसान ॻाल्हि ई क्या इहा का मामूली ॻाल्हि ई इहा का मामूली ॻाल्हि न ई इहा का आसान ॻाल्हि न ई इहा आसान मामूली ॻाल्हि हुजे हा इहा आसान मामूली ॻाल्हि हुजे हा त 7 साल थी विया आहिनि और यहूदनि 7 सालनि खां बि वधीक यहूदनि जेको अरबनि जूं ज़मीना जेके यहूदनि जे कब्ज़े में आहिनि उहे अञा यहूदनि जे कब्ज़े में आहिनि अञा ॻाल्हियूं थियूं हलनि हाणे 3 हुते 4 जंगा थियूं आहिनि इहे 4 जंगनि खां पोइ बि अञा इहे ॻाल्हियूं थियूं हलनि त काथऊं इज़राइल यहूदनि जूं फ़ौजूं काथऊं पोइते थींदियूं ऐं अरबनि जूं फ़ौजूं काथऊं पोइते थींदियूं उहे बि इन्हीअ जंग जूं अॻिए जंग जूं न उहे बि अञा बैतुल मक़दस जूं ॻाल्हियूं पियूं थियूं हलनि बैतुल मक़दस जूं ॻाल्हियूं पियूं थियूं हलनि गोलान जूं ॻाल्हियूं थियूं हलनि ऐं सीनाई जूं ॻाल्हियूं थियूं हलनि ऐं मग़रबी हिसो जेको आहे यॉर्डन जो उन जूं ॻाल्हियूं थियूं हलनि यहूदी चवनि था असां न निकिरंदासीं यहूदी चवनि था असां पोइते न पवंदासीं इहे असां जंग में फतह कया आहिनि इहे हाणे असांजो हक़ आहे इन्हनि ते अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं था कनि बैतुल मक़दस ते कहिड़ो हक़ आहे यहूदनि जो तॾहिं बि छो जो जंग में खटियो अथऊं इन करे था चवनि पर मां तव्हांखे चवां थो त न छड़ो पाकिस्तान जे मसइलनि में न छड़ो असांजे मुल्क जी ॻाल्हियुनि में पर इहो जेको बैन अल-अक़वामी मसइलो आहे इहो जेको मुस्लमाननि जो मसइलो आहे इहो जेको दीन इस्लाम जो मसइलो आहे इन लाइ बि पाकिस्तान में 22 फरवरी में कॉन्फ्रेंस थी थिए जिते सभु मुस्लमान जा रहबर ईंदा सभिनी मुस्लमाननि जा मुल्क जा लीडर ईंदा ऐं उते असांजो जेको मुस्लमाननि जो मुतालबो आहे जेको मुस्लमाननि जो मुतालबो आहे बिल्कुलु जाइज़ मुतालबो आहे बैतुल मक़दस जो मुतालबो न छड़ो अरबनि जो आहे ऐं बैतुल मक़दस जो मुतालबो बैतुल मक़दस जी सरज़मीन जेका पाक आहे न छड़ो अरबनि जे लाइ पाक आहे पर मुस्लमाननि जे लाइ बि पाक आहे ऐं इन करे असांजो फ़र्ज़ु आहे असां पंहिंजो फ़र्ज़ु अदा कंदासीं इहा कॉन्फ्रेंस इंशाअल्लाह ताला थींदी ऐं इन कॉन्फ्रेंस में असांजो जेको मौक़ुफ़ आहे
उन मौक़िफ़ ते असां पंहिंजी पूरी कोशिशि कंदासीं, पंहिंजी पूरी जदोजहद कंदासीं। ऐं तव्हां महिरबानी करे दुआ कयो त इहा कॉन्फ्रेंस कामयाबु रहे। ज़ुल्फ़कार अली भुट्टो अॼु बि सिंध जे माण्हुनि जी दिलनि ऐं दिमाग़ में ज़िंदा आहे, जेको अवाम जे वेझो हो ऐं उन ई वेझड़ाईअ जे करे हुन जनरल ज़िया जी आमरीअत में चयो हो त मां तारीख़ में ज़िंदा रहंदुसि।